नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में अॻूणो सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद सरदार ख़ान घोटो जो पुट शाहिद घोटो जे नौजवान शोएब लाखो मथां बंगले अंदर तशद्दुद करण वारी ॿी वीडियो बि वायरल थी। वीडियो में ॾिसी सघिजे थो त अॻूणो सूबाई वज़ीर जो पुट शाहिद घोटो संदुसि पोटो बंगले अंदर नौजवान खे पकड़े तशद्दुद करे रहियो। ज़रियनि मूजिबि जवाबदार शोएब लाखो खे मोहल्ले वासी 8 सालनि जी नींगरी शीना सां मुबीना तौर जाती करण जे इल्ज़ाम हेठि पकड़े तशद्दुद करण बाद पुलिस हवाले कयो। मुतासिर नौजवान जे वारसनि बदरदीन लाखो, सदरदीन लाखो, पठान लाखो, तैमीर लाखो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजे नौजवान शोएब लाखे खे वॾेरे सरदार खान घोटे जे पुट शाहिद खान घोटे पकड़ी बदतरीन तशद्दुद कयो। नौजवान शोएब लाखो जी तबीयत इंतहाई खराब है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।